बदीन में मकानी चूंडनि में पीपल्स पार्टी सिंध जे अॻूणो घरू वज़ीर ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस GDA जे अॻुवाण ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जे हमायत याफ़्ता उम्मीदवारनि खे शिकस्त ॾेई छॾी। सिंध में मकानी इदारनि जी चूंडनि में ॿिए मरहले में कराची ऐं हैदराबाद डिवीज़न समेत ॿियनि ज़िलनि में पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण खां पोइ मुख़्तलिफ़ तकनि मां गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। गैर सरकारी नतीजनि मूजिबि पीपल्स पार्टी ज़िले काउंसिल बदीन ऐं म्यूनिसिपल कमेटी बदीन में ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जी हिमायत याफ़्ता उम्मीदवारनि खे शिकस्त ॾेई छॾी आहे। ज़िले बदीन म्यूनिसिपल कमेटी बदीन जे समूरनि 14 वार्डनि जा गैर सरकारी नतीजा अची विया आहिनि, जंहिं मूजिबि पीपल्स पार्टी 12, तहरीक इंसाफ़ ऐं GDA हिकु वार्डनि ते कामयाबी हासिल कई आहे। उनखां अलावा ज़िले बदीन म्यूनिसिपल कमेटी मातली जे समूरनि 12 वार्डनि जे गैर सरकारी नतीजनि मूजिबि पीपल्स पार्टी 11 में कामयाबी हासिल कई आहे। हिकु वार्ड में आज़ाद उम्मीदवार कामयाबी हासिल कई आहे। बदीन टाउन कमेटी जे 4 मां 3 वार्डनि ते पीपल्स पार्टी कामयाबी माणी आहे। GDA हिकु वार्ड में कामयाबी हासिल कई आहे। बदीन टाउन कमेटी पंगिरो में पीपल्स पार्टी 2 ऐं 1 ते GDA कामयाबी माणी। बदीन टाउन कमेटी टंडो भागो में पीपल्स पार्टी 6, आज़ाद उम्मीदवार 1 ते कामयाबी माणी आहे। उनखां अलावा टाउन कमेटी तलहार में पीपल्स पार्टी 9 ऐं 2 सीटनि ते आज़ाद उम्मीदवारनि कामयाबी हासिल कई आहे।